وعلى آله الطيبين الطاهرين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وما أرسلنا من رسول إلا بلسان قومه ليبين لهم ويذل الله من يشاء ويهدي من يشاء وهو العزيز الحكيم. ولقد أرسلنا موسى بآياتنا أن أخرج قومك من الظلمات إلى النور وذكرهم بأيام الله إن في ذلك لآيات لكل صبار شكور. وإذ قال موسى لقومه اذكروا نعمة الله عليكم إذ أنجاكم من آل فرعون يسومونكم سوء العذاب ويذبحون أبناءكم ويستحيون نساءكم وفي ذلك بلاء من ربكم عظيم. صدق الله العلي العظيم. صلاة شريفة. अल्लाह तबारक व तआला मुख्तलिफ ज़बानूं इंसान खे इनायत फरमायूं. हिकिड़ी जाइ ते क़ुरान पाक जे अंदरि फरमायईं वमिन आयातिही इख्तिलाफ़ु अलसिनतिकुम व अलवानिकुम. मुंहिंजे निशानात कुदरत मंझां इहो बि आहे त अवां जूं ॿोलियूं मुख़्तलिफ़ आहिनि. तव्हां ॾिसो दुनिया में शींहं जिथे बि हूंदो, अफ्रीका जो हुजे, एशिया जो शींहं हुजे, यूरोप जो हुजे, धाड़ उन जी जेका आहे साॻे अंदाज़ जी तव्हांखे मिलंदी. कुते जी भौंक आहे, जिथां जो बि कुतो हुजे उनजी भौंक जेका आहे उहा हिकु जहिड़ी आहे. ॿिलीअ जो आवाज़ आहे, जिथां जो बि हुजे, जिथां जी ॿिली हुजे हिकिड़ो ई आवाज़. अल्लाह ताला फरमायो ॾिसो ॿियनि सभिनी जानवरनि जो त हिकिड़ो ई आवाज़ आहे, इंसान जे आवाज़ में ईअं न आहे. तव्हांजा आवाज़ मुख़्तलिफ़ रखी करे इहे मुंहिंजे कुदरत जो निशान अथव. तव्हां जूं ॿोलियूं मुख़्तलिफ़, को अरबी आहे, को सिंधी आहे, को पंजाबी आहे, को अजमी आहे, मुख़्तलिफ़ वरी अजमिन में ॿोलियूं, अरबन में वरी कई लहजा, मुख़्तलिफ़ इहे ॿोलियूं अल्लाह ताला जेके विधियूं इहा बि निशानात कुदरत मंझां आहिनि. ऐं फरमायो त ॿोलीअ जो असल मक़सदु आहे तफ़हीम, सम्झ. ॿोलीअ जो मतिलबु आहे त मां जे अंदर वारी ॻाल्हि तव्हां ताईं पहुची पवे. मां जो कुझु ॻाल्हाइण चाहियां थो या सम्झाइण चाहियां थो उहो तव्हां सम्झी सघो. असल इन मक़सद खे नज़र में रखिजे. ॿोली फी नफ़्सी ही का एॾी शइ कोन्हे. असल शइ आहे तफ़हीम ऐं सम्झ. हिननि माण्हुनि एतिराज़ कयो त भला
अरबीअ में क़ुरान मजीद छो आहे? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अरबी छो थियो? अजमिन में छो न आयो? ॿी ॿोलीअ में क़ुरान छो न नाज़िल थियो? इहे इन्हनि जा मुख़्तलिफ़ एतिराज़ात हा। मथे हिकिड़ो उसूल अल्लाह ताला पेश फरमायो त क़ुरान मजीद ऐं अंबिया जे आमद जो उसूल आहे लितुख़रिज अन्नास मिन अज़्ज़ुलमाति इला नूर। असल उसूल त इहो आहे त गुमराहनि खां कढिजे माण्हुनि खे ऐं रोशनीअ वारे रस्ते ते उन्हनि खे हलाइजे। इहो इन्हीअ खे जेकॾहिं मक़सद को बणाए थो पियो त पोइ ॿोली जेका आहे उहा अहमियत एतिरी नथी रखे, बल्कि कॾहिं ॻाल्हाइण जे बजाए अंबिया किराम तफ़हीम कंदा आहिनि, सम्झाईंदा आहिनि। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाहु अन्हु खे ज़हन में कुछ अशकालात आया, ॿिए हिकिड़े सहाबीअ खे बि ओहिड़े क़िस्म जा हुआ। ॿई घरां निकिता, रस्ते में मुलाक़ात थी। जॾहिं अंदर आया हुज़ूर जे दरबार में त हज़रत हिन चयो हो रस्ते में हिनखे ॿिए सहाबी हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे फरमाए त तूं मुंहिंजे तरफ़ां इहो सुवाल मुंहिंजो बि आहे, तुंहिंजे दिलि में बि आहे, तूं मुंहिंजे तरफ़ां तूं पुछजांइ। हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमायो ठीकु आहे। मां उते छो त हुज़ूर जो कुर्ब त अबू बकर सिद्दीक़ खे मुयसर हो। जॾहिं अंदर दाख़िल थिया तॾहिं हज़रत अबू बकर सिद्दीक़ ख़ामोश रहियो, साकित बने वेठो रहियो। हुनजे मुक़ाबले में जॾहिं ॾिठो त मजलिस बर्खास्त थियण वारी आहे, हुज़ूर वञनि था, हीउ सुवाल पुछे ई कोन थो, जो जवाबु कीअं मिलंदो, त हुन ॿिए साहबी उथी करे ग़ालिबन हुज़ैफ़ा बिन यमान आहे, उहो उथी करे पुछण लॻो त साईं असां तव्हांजे दरबार में हूंदा आहियूं त ॿी कैफ़ियत हूंदी आहे, ॿाहिरि वेंदा आहियूं त ॿी कैफ़ियत हूंदी आहे। इहो सुवाल हो हुनजो, इहो ई सुवाल अबू बकर सिद्दीक़ जो। पर अबू बकर सिद्दीक़ न पुछो, हुज़ूर जन जो जवाबु फरमायो त ईअं त न थींदो जो तव्हां हर वक़्त में हर हाल में उहो तांतो जेकॾहिं कंढियो रहे त शायदि दुनिया जो कोई कारोबार न हलायो, पोइ त तव्हां सां रस्तनि ते फ़रिश्ता हथ मिलाईंदा रहनि, मुसाफ़ो कंदा रहनि। ईअं त न थींदो हे। त उनजो मसइलो ॿाहिरि निकिता जॾहिं अबू बकर सिद्दीक़ खां पुछण लॻो उहो दोस्त त साईं तव्हांखे मां अर्ज़ु कयो त सुवाल तव्हांखे विसरी वियो छा? फरमायो न विसरियो न, मां वटि जवाबु इहो अची वियो। हुज़ूर जी मुलाक़ात सां मूंखे इहो जवाबु मुयसर थी चुको। तंहिंजे करे मौलाना मसनवी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो ऐं लिकाए तो जवाबे हर सुवाल मुश्किले मां हल शवद बेकील काल। ऐं लिकाए तो जवाबे हर सुवाल, तुंहिंजी मुलाक़ात सां ई मुंहिंजा सारा सुवालात हल थी था वञनि। बग़ैर कील काल करण जी ज़रूरत ई मुयसर नथी थिए। दिलि जो दिलि खां सुवाल वियो, दिलि जो दिलि खां जवाबु इनायत थी वञे थो। इहो बि आहे मतिलबु त ज़रूरी ॻोल्ही त न आहे, मसइलो आहे तफ़हीम ऐं सम्झाइण। जवाबु अची वियो त जिन छुटी। हिननि ख़ामख़ा ॿोलीअ खे हिकिड़ो अटकाव जी कैफ़ियत बनाए करे पेश करण लॻा त अल्लाह ताला हुनजो जवाबु ॾिनो वमा अरसलना मिन रसूलिन इल्ला बिलिसानि क़ौमिही। असां न मोकिलियो आहे कंहिं बि रसूल खे मगर उनजी क़ौम जी ज़बान में। जंहिं क़ौम में रसूल पैदा थिए थो उनजी ज़बान अपनाईंदो, छो त पहिरियों उनजी तबलीग ऐं दावत जो जेको कमु ऐं दाइरो आहे उहो पंहिंजी क़ौम आहे। हुज़ूर खे पहिरियों इहो चयो वियो अंज़िर अशीरतकल अक़रबीन, पंहिंजे क़रीबनि खे वेझनि खे नसीहत कर। जेकॾहिं क़ुरान अजमीअ में हुजे, ॿी ॿोलीअ में हुजे त उहे सम्झनि। पहिरियां माण्हू ई न सम्झनि त पोयनि खे कीअं सम्झ में ईंदी ॻाल्हि। त अल्लाह ताला फरमायो असां त हिन में हर नबीअ खे उन जी क़ौम जे मुताबिक़ ॿोली ॾेई रवानो कयो आहे। हितां हिकिड़ो ॿियो इशारो मिले थो पियो
त नबी बाद में हिन ॿोलियूं ऐं क़ौम अॻ में आहे। हिकिड़नि जो उलमा जो ख़्यालु आहे ॿियो हिकिड़ो मसइलो खुले थो। हिकिड़नि उलमानि जो इहो ख़्यालु आहे त आया ॿोली मुनज़्ज़ल मिन अल्लाह छा? अल्लम आदम अल अस्मा कुल्लहा, अल्लाह आदम अलैहिस्सलाम खे समूरे असमा सिखाया। इन जी माना हिकिड़नि लिखिया ॿोली सिखायूं। आदम अलैहिस्सलाम खे जेतिरियूं बि दुनिया में ॿोलियूं हलनि थियूं, इहे ॿोलियूं सारियूं आदम अलैहिस्सलाम जूं ॿोलियूं हुयूं। हिकिड़नि जो ख़्यालु इहो आहे, पर ही आयत इन ख़्याल खे रद्द करे थी। अल्लाह ताला फरमायो असां नबीअ खे हुनजी क़ौम जी ज़बान ॾींदा आहियूं। माना ज़बान बि अॻ में मौजूदु हूंदी आहे, नबीअ बि अॻ में मौजूदु, नबी हुन में बाद में ईंदो आहे। ज़बान अॻ में मौजूदु हूंदी आहे, क़ौम अॻ में मौजूदु हूंदी आहे। नबी बाद में अची करे उन्हनि वारी ज़बान अपनाईंदो आहे, उन क़ौम जो हिकिड़ो फ़र्क़ु हूंदो आहे। त हितां मालूम थियो त ॿोलियूं इस्तिलाही हिन, मुनज़्ज़ल न आहिनि, नाज़िल थियल इस्तिलाही हिन। ॿोलियूं जेकियूं आहिनि, ज़बानूं ऐं लिसानूं जेकियूं आहिनि, इहे इस्तिलाही हिन। सम्झे, माण्हुनि पाण में गॾिजी करे कंहिं शइ जो का शइ नालो रखियो। सम्झे, इंडिया वारनि टेलीविज़न जो दूरदर्शन नालो रखी छॾियो। सम्झे, पाण में गॾिजी हुननि हिकिड़ो नालो ईअं रखियो, पोइ अलाह जे तरफ़ां इल्का हिननि, इहा ॻाल्हि न आहे। अलबत्ता हीअं आहे त इहे सारियूं शयूं अल्लाह पैदा त फरमाए, छो त इंसानी ख़ुदि जॾहिं अल्लाह पैदा फरमायो तॾहिं ॿोलियूं बि हुनजी पैदा थियल चइबो। इहा जुदारी थिया, पर कंहिं नबीअ जे ज़रिए ज़बान सिखाई वई हुजे ईअं न आहे। हिन वजह मालूम इहा ॻाल्हि बि थिए थी। पर जॾहिं इहा ॻाल्हि चई वई त असां नबीअ खे उन जी क़ौम जी ज़बान में मोकिलींदा आहियूं। इन जे करे ही नबी बि मोकिलियोसीं अरबी ज़बान में मोकिलियोसीं, हिनजी अरबी हुई ज़बान, हिन जी क़ौम अरबी हुई। हिते हिकिड़ो ॿियो शुबो ऐं सुवाल पैदा थिए थो त इन जी माना इहा आहे जेका यहूदी चवनि पिया त इहो नबी उम्मी आहे, उम्मिन जो नबी आहे, अनपढ़ियलनि जो नबी आहे, अरबनि जो नबी आहे, सॼी दुनिया जो नबी नबी त आहे। यहूदी इहो पिया चवनि नबी त आहे, अलबत्ता इहो नबी अरब जे ख़िते जे लाइ आहे, बाक़ी जमीअ दुनिया जे लाइ इहो नबी न आहे। छो त नबी पंहिंजी क़ौम जी ज़बान में हूंदो आहे ऐं हिन हे पंहिंजी क़ौम में आयो आहे, इन ज़बान में, इन ज़बान वारनि ताईं इन जी नबूवत मौजूदु आहे। त असां उन्हनि खे इहो पुछूं था त इनखे नबी त मञो था? असां यहूदनि खां पुछूं था तव्हां हिनखे नबी सचो मञो था? अरबन लाइ सही तव्हांजी ॻाल्हि मञो था त ही नबी आहे, नबी सचो आहे, अरबन जो नबी आहे, इहा ॻाल्हि तव्हां बि मञी आहे। ऐं नबी सचो हूंदो आहे कूड़ो? नबी कूड़ो? नबी कूड़ो थिए त पोइ छाजी नबूवत? नबी त कूड़ो न हूंदो आहे। जॾहिं तव्हां हिनखे नबी मञो त नबी त सचो हूंदो आहे। पोइ हीउ ख़ुदि चवे थो बुइस्तु इलल अस्वदि वल अहमर, फरमा मूंखे त अछनि ऐं कारनि ऐं ॻाढ़नि सभिनी लाइ मोकिलियो वियो। हिन खां ई ऐलान करायो वञे थो क़ुर पाक जे अंदरि, इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीया या अय्युहन्नास, इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीया। ऐ इंसानो, ख़िताब आमा सभिनी खे चयो वञे थो त इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीया, मां त तव्हां सभिनी खे रसूल बणिजी आयो। वमा अरसलनाक इल्ला काफ़तल लिन्नासि बशीरन व नज़ीरा, फरमा हिनखे असां सारी इंसानियत जे लाइ बशीर ऐं नज़ीर करे मोकिलियो। या वरी ॿीजा हिते चैलेंज ॾिनी वई, बल्कि असांजी दावा त एॾी मथे आहे, असां चऊं था त हे नबी इंसाननि जो बि नबी आहे त जिन्ननि जो बि नबी आहे। सारनि इंसाननि जो त नबी आहे, छो त चैलेंज जेका क़ुर करे थो पियो, कुल इन इज्तमातिल इंसु वल जिन अला अन यातू बिमिस्लि हाज़ल क़ुरआन ला यातून बिमिस्लिही वलौ कान बाज़ुहुम लिबाज़िन ज़हीरा। फरमाओ सारा इंसान, सारा जिन दुनिया जा गॾिजी पवनि, हिन क़ुर जहिड़ो अजीब किताब पेश ई नथा करे सघनि।
तोड़े जो पाण में गॾिजी हिक ॿिए जी मदद बि शुरू कनि। इन जे माना चैलेंज आम आहे त नबूअत बि जिन्नात ताईं आम आहे, छड़ो इंसाननि ताईं न बल्कि जिन्नात ताईं बि इहा नबूअत आहे। बाक़ी इहो सुवाल झटको त भला अरबीअ में छो आयो? नबी खणी अरबी हुयो पर ज़बान हिनखे अजमी मिले, हा त अञा वधीक अजनबी जी ॻाल्हि। सिंधी ॼायो सिंधी, हाणे ॻाल्हाइण ॼाइण सां अरबी शुरू करे त हे त माण्हुनि खे अञा अजब जी ॻाल्हि लॻंदी ही त नबी बि ॼायो खणी अरबनि वटि ॻाल्हाए, हा खणी उर्दू, हा त सिंधी ॻाल्हाया हितां जी ज़बान। त अल्लाह ताला हुनजो क़ुर मजीद में ॿी जाइ ते जवाब ॾिनो, वलौ जअलना क़ुरआनन आजमियन लक़ालू लौला फुस्सिलत आयातुहु। अल्लाह ताला फरमाए जेकॾहिं ही क़ुर अजमी में अचे हा त चवनि हा असां त सम्झी नथा सघूं, अलाए छा थो ॻाल्हाए। वरी अरब चवनि हा असां त इहा ॻाल्हि सम्झी नथा सघूं। ऐं बाक़ी रहियो इहो सुवाल त इन नबीअ खे भला ॿी जाइ ते कंहिं ॿी ॿोलीअ में नबी पैदा थिया, आख़िरी नबी अरबनि में छो पैदा थियो, इहो सुवाल पियो थिए। त जवाब ॾेई सघिजे पियो त जेकॾहिं ॿी ॿोलीअ में मसलन सिंधियुनि वटि इहो नबी पैदा थिया त अरबी चवनि हा असांजी ॿोली में छो न आयो। ॿियनि खे ॿुधाए को न वरी इहो साॻियो सुवाल कनि। अल्लाह मुंतखब कयो त इन ॿोलीअ जे अंदरि सारा ख़वास ॾिठा त हिन ॿोलीअ में उहो तरन्नुम आहे, उहो आवाज़ आहे, उहा बंदिश आहे, उहा फसाहत ऐं बलागत आहे, उहा कैफ़ियत आहे। इन जे करे इन ॿोलीअ खे इन नबी इन ख़िते खे जेको आहे आख़िरी नबीअ जे लाइ मुंतखब कयो। बाक़ी इहो हिकिड़ो सुवाल नेचरनि वारो अञा बि रहे थो त भला क़ुर मुख़्तलिफ़ ज़बाननि में नाज़िल थिया, हिकिड़े ई नबीअ ते अरबी में बि हुजे हा, हिंदी में बि हुजे हा, सिंधी में बि हुजे हा, इंग्लिश में बि हुजे हा। पोइ सम्झ में त उन में वरी इख़्तिलाफ़ थिया, हिकिड़ी शइ ते इतफ़ाक़ रहंदो आहे, सारा वरी रुजू कनि बाबा अरबीअ में आहे त हली ॾिसूं था अरबीअ में कीअं लिखियो पियो, पर हो चयो हिंदीअ में त साईं ही आहे हुनजो तर्जुमो, ऐं अरबी वारो हे हुनजो तर्जुमो करे ॿुधाए थो पियो, हे तर्जुमो हुन सां ठा की नथो। हाणे कंहिंखे ॾिसूं ॿई थी पिया, चारि थी पिया, 8 थी पिया, त असल में इख़्तिलाफ़ रफ़ो न थिया। त अल्लाह ताला इन इख़्तिलाफ़ खे रफ़ो करण जे लाइ ॿोली हिकिड़ी खे मुंतखब कयो जंहिंमें सारियूं ख़ुसूसियतूं मौजूदु। ऐं अरबी ॿोली जेका आहे न माना असल आहे, बुनियाद आहे। इहो ई सबबु आहे जेको ही अंग्रेज़ीअ जा बि काफ़ी लफ़्ज़ अरबीअ मां अलामा आया आहे। सिंधी जेको आहे हुन केतिरा ई लफ़्ज़ लिखिया आहिनि त हिन अंग्रेज़ीअ जा अरबीअ मां मकालात उन जा शायर थियल आहिनि। उनखे हिकिड़ो मकालो इन ते बि अथसि, उहो अंग्रेज़ीअ जो ऐं फ्रांसीसी ज़बान जो माहिर हो, उन साबित कयो आहे त अरबी ॿोली जेका आहे इंग्लिश में बि अरबी ॿोलीअ जा तमामु बेशुमार अल्फाज़ मौजूदु आहिनि, फ्रांसी ज़बान में बि उहो लिखे थो त तमामु घणा लफ़्ज़ मौजूदु। सिंधीअ में त सॼी ॼण त अॼुकल्ह जी सिंधी त अरबीअ जी ॼण ठहियल आहे, क़रीब हो जीअं मिस्री अरबी थी विया न, असां बि कीअं अरबी थी वञूं हा, पर असां वटि एतिरो ज़मानो अरबनि जी हुकूमत न रही, हुन वटि घणो रही, इन जे करे हुते अरबी थी वई। त अल्लाह ताला फरमायो असल मक़सद ते नज़र रखो, वमा अरसलना मिन रसूलिन इल्ला बिलिसानि क़ौमिही, न मोकिलियो असां कंहिं बि रसूल खे मगर उन क़ौम जी ज़बान में, छाजे करे लियुबय्यिन लहुम, ताजो सम्झाए उन्हनि खे, पंहिंजी क़ौम खे सम्झाए। पहिरियों उहा क़ौम सुधरे, पोइ उहा क़ौम दुनिया जी रहबर बणिजे, उस्ताद बणिजे। अहिड़े अंदाज़ में असां ॻाल्हि खे फैलायो आहे। असल त आहे तबयीन ऐं बयान। बयान खे ॾिसो त हुन जेका ॻाल्हि माक़ूल कई आहे त तोखे मञणी पवंदी, कहिड़ी बि ॿोलीअ वारो हुजे, हुनजे हक़ जी ॻाल्हि खे रद्द कबो छा? त फरमान लियुबय्यिन लहुम, नबियनि जो कमु ई आहे बयान। फयुज़िल्लुल्लाहु मन यशाउ व यहदी मन यशाउ, पोइ गुमराह करे थो अल्लाह जंहिंखे चाहे, हिदायत करे थो अल्लाह जंहिंखे चाहे। अंदाज़ इहो अल्लाह जो नबियनि ते बयान आहे, हिदायत न आहे। नबी बयान त करे सघनि था, सुहिणे सुहिणे नमूने सां सम्झाए सघनि था, दलाल ॾेई सघनि था, हिदायत जी दरी खोले करे हिदायत विझनि, ईअं न थींदो। उहो माण्हू जंहिं हुज़ूर जन खे चंबो उलारियो हो या कन लिखियो आहे, बाक़ाइदे मारियो हो, उन
जो एवज़ो हज़रत हमज़ा, उन अब्दुल्ला नालो हो उन शख़्स जो, हज़रत चाचे हमज़ा उनखे बि अहिड़ो ई चंबो मारियो, पर जॾहिं ईमान जी कैफ़ियत आई त जंहिं चंबो मारियो हो उहो मुस्लमान थी वियो। जंहिं चंबो मारियो हो हुज़ूर खे एवज़ो त खणी मिली चुको, मुस्लमान थी वियो। जंहिं अबू तालिब हुज़ूर जी 10 साल ख़िदमत कई, उहो अबू तालिब जेको आहे गैर मुस्लिम थी दुनिया खां निकिरी वियो। त हिदायत जो मामलो आहे, नबी तो वटि कोन्हे। इन्नका ला तहदी मन अहबब्त, तुंहिंजे हथ में बयान आहे, तूं बयान कंदो रहो। हिदायत असां वटि आहे, जंहिंखे चाहियूं हिदायत में सां सरफराज़ कयूं। चाहियूं त कारे बिलाल खे, सुहैब रूमी खे, खुबाब खे, अबू हुर्रा तौसीअ खे हिदायत में आणे फरमाऊं जन्नत जो मालिक ऐं वारिस बनाए छॾियूं। चाहियूं त तुंहिंजे चाचनि अबू तालिब, अबू लहब, अबू जहल ऐं इन्हनि सौटनि खे गुमराह करे जहन्नम जो बल बनाए छॾियो। इहो मसइलो त मुंहिंजो आहे। त फरमाऊं फयुज़िल्लुल्लाहु मन यशाउ व यहदी मन यशाउ, जंहिंखे चाहे अल्लाह गुमराह करे, जंहिंखे चाहे अल्लाह हिदायत ॾे। बाक़ी सुवाल थींदो त अल्लाह ईअं छो थो करे, त हिकिड़नि खे हिदायत हिकिड़नि खे गुमराह छो थो करे अल्लाह? जवाब आहे त हू मालिक आहे, मालिक ते सुवाल न थींदा आहिनि। मालिक ज़मीन जो हिकिड़ी जाइ ते पंहिंजो बेडरूम ठाहे थो या ड्राइंग रूम ठाहे थो ऐं ॿी जाइ ते लैट्रिन लॻाए थो, जाइ जे साॻे टुकड़े ते। हाणे कोई जेकॾहिं उथी करे चए भाई मिट्टी त साॻी आहे, प्लाट त साॻियो ई आहे, हिकिड़ी जाइ ते लैट्रिन ॿी जाइ ते तूं बेडरूम ठाहियो, सुम्हण जो बहितरीन कमरो सजायो, ईअं छो कई? त जेकॾहिं हो तोसां यार आहे, यार न आहे त तोखे खुंदक सां जवाब ॾींदो त चल तुंहिंजो कहिड़ो वास्तो, चरिया मां जीअं वणा कयां माल तां न। पर जेकॾहिं तुंहिंजो यार आहे त चवंदो त हो जाइ मुनासिब हुई, लैट्रिन जे हे जाइ मुनासिब हुई सुम्हण जे, मुनासिबत खे मां ॾिठो, बसि मां ईअं पंहिंजे मुनासिब सम्झो। एतिरो जवाब ॾींदो त अल्लाह खां जेकॾहिं को सुवाल करे त चवंदो हू मालिक आहे। ला युसालु अम्मा यफ़अलु वहुम युसालून, फरमाऊं उहो जो कुझु करे थो पियो उन खां कोई पुछा न थी वञे। फरमाऊं बाक़ी सारा उन जा पाना ऐं मिल्क में आहिनि, सभिनी खां पुछा थी सघे थी, उन खां पुछा न करे सघंदी आहे। पर जेकॾहिं कंहिंखे पुछा करणी हूंदी त उहो जेकॾहिं महिरबानी थी जवाब ॾींदो, चवंदो त हे मुनासिब जहन्नम जो हो मुनासिब होॾो जो, मां ईअं करे छॾी। त अल्लाह ताला फरमायो फयुज़िल्लुल्लाहु मन यशा, नबी जो बयान रहमत हूंदो आहे। नबी जे बयान खां पोइ ॿ जमातूं ठहंदियूं, हिकिड़ी जमात गुमराह ऐं ॿी जमात जेका आहे सिधे रस्ते वारी। ॿ जमातूं ठहण जेको आहे इंसाननि जूं तबियतूं मिज़ाज, ॿ जमातूं ठहंदियूं, उनखे कोई नथो बदिलाए सघे। 12 के दर लिताफत, 12 के दर लिताफश तबाश खिलाफ नेस, दर बाग लाल रोयत दर शोर बूम खस। बरसात वसंदी आहे त सारी मिठी हूंदी आहे, हिक जहिड़ी वसंदी आहे, पर ज़मीननि जो फ़र्क़ु हूंदो आहे। कंहिं ज़मीन शोर ऐं कलराठी हूंदी आहे त उते कलर वधी वेंदो आहे, जेका ज़मीन मिठी हूंदी आहे त गुल ॿूटा उते सुहिणा निकिरी ईंदा। त अल्लाह जो नबी, अल्लाह जो क़ुरान बरसात वांगुरु सभ जे लाइ मिठा ऐं महिरबान हूंदा आहिनि, तबियतूं पंहिंजूं पंहिंजूं हूंदियूं। तिही दस्तान क़िस्मत रा चिसूदज़ रहबरे कामिल, तिही दस्तान क़िस्मत रा चिसूदज़ रहबरे कामिल, के खिज़रत आबाद हैवा तुशन में आरत सिकंदर। जेके क़िस्मत खां जंहिंजो हथी ख़ाली आहे, मथां जेका जिस्म ई अहिड़ो बनायो आहे जेको जहन्नम जो बल बंजण वारो, फरमा उन जिस्म खे नबी बि हिदायत करे नथो सघे। फयुज़िल्लुल्लाहु मन यशाउ व यहदी मन यशाउ व हुवल अज़ीज़ुल हकीम। फरमा उहो ई अज़ीज़ आहे, यानी ग़ालिब आहे, उन एतिरो ग़लबो अथसि जेकॾहिं चाहे त सारी दुनिया खे दीन जे मथां गॾु करे छॾे।
एॾो ॾाढो बि आहे, हकीम आहे, पर उनजी हिकमत आहे। दरकार खान इश्क कुफर नागुज़ीरस, दरकार खान इश्क कुफर नागुज़ीरस, आतश किरा बसोज़द गरबू लहब नबाशत। बाहि कंहिंखे साड़ींदी जेकॾहिं अबू लहब जहिड़ा पैदा न थींदा, उहो हकीम बि आहे। हिकमत सां ॿई पासा हुनखे ॾिसणा आहिनि। तंहिंजे करे फरमाऊं कहिड़ियूं हिकमतूं आहिनि उहे त अल्लाह खे ख़बर आहे। वहुवल अज़ीज़ुल हकीम, फरमाऊं वॾो अज़ीज़ आहे ऐं हिकमत वारो आहे। अॻे थो फरमाए हे त जमी नबियनि जो कमु इहो हो लियुबय्यिन, ताकि हू वाज़े कनि। पर असां ख़ुसूसियत सां कुझु नबियनि जो ज़िक्र करे तव्हांखे सम्झायूं था त उन्हनि बि असल कमु इहो कयो त माण्हुनि खे गुमराही खां कढी ऐं रोशनीअ ॾे आंदऊं, इल्म ॾे आंदऊं, नूर जी कैफ़ियत ॾेखारियऊं, अल्लाह जो विसाल सम्झायूं, अल्लाह जी मोहबत उजागर कयूं। इहा नबियनि जो सेवो ऐं कार कमु हुयो। फरमाऊं वलक़द अरसलना मूसा बिआयातिना अन अखरिज कौमक मिन ज़ुलमाति इलन नूर। ये ख़ुसूसी वाक़ियो पेश थी वियो। वो उमी सभिनी नबियनि अची इहो कमु कयो, पर ही मूसा अलैहिस्सलाम जो वाक़ियो मिसाल तौर नकली दलील खां पेश कयूं। मोकिलियोसीं असां मूसा अलैहिस्सलाम खे बि आयातिना, आयात तकवीनी ऐं तशरीई आयात। हिकिड़ा तकवीनी आयतूं आहिनि, तकवीनी आयतूं हे सिज बि अल्लाह जो निशान आहे, चंड भी अल्लाह जो निशान आहे, सितारा भी अल्लाह जा निशान आहिनि, बूटा ऐं गुल बूटा भी अल्लाह जो निशान आहिनि। हाज़े ये सारियूं धरतीअ जूं शयूं भी अल्लाह जा निशान, ये तकवीनी निशानात आहिनि। तशरीई आयात ही क़ुरान ऐं तौरात और इंजील, ये बाबा तशरीई आयात। अल्लाह ताला फरमायो वलक़द अरसलना मूसा बिआयातिना, अलबत्ता असां मोकिलियोसीं मूसा अलैहिस्सलाम खे तकवीनी ऐं तशरीई आयात सां त उहो माण्हुनि खे सम्झाए, निशानात कुदरत ॾेखारे। हिकु त ही काइनात में जेके कौन जे अंदरि मुशाहिदात आहिनि, इनखे ॾिसी करे बि ख़ुदा सम्झ में अची सघे पियो। हिनखे ख़ुदा यादि पियो अची सघे, या वरी ही नबी जेके आयतूं आंदियूं इन्हनि जे ज़रिए बि इंसान खे ख़ुदा यादि पियो अची सघे। बल्कि मूसा अलैहिस्सलाम खे त 9 आयात 9 आयतूं ॿियूं विझी वियूं। लठ ॾिनी वई उछलाए जो खणी त नांग बणिजी वञे। मूसा अलैहिस्सलाम खे लठ ॾिनी वई, लठ जो उछलाए त नांग बणिजी वञे। मौलाना तो लिखे ख़ुदा जा बंदा, तूं बि बेजान खां जानदार तूं बि अॼु ॾिसे थो। मूसा अलैहिस्सलाम जो मौजूदो तूं बि ॾिसी रहियो आहे। जे कीअं युख़रिजुल हय्य मिनल मय्यिति व मुख़रिजुल मय्यित मिनल हय्य। उहो रब त उहो आहे जो ज़िंदा खां मुर्दा कढी अचे। अंडो नांग जो मुयल आहे न, बेजान अंडो। फरमाउन बेजान मंझां जानदार नांग निकिरी थो अचे, होॾे लठ मां निकिरे पियो हितां खणी, पर बेजान खां जानदार थिए पियो न। त अल्लाह ताला फरमायो हुनखे बि निशानात आयात ॾिना। त फरमाऊं ईअं लठ जो निशान हो, हथ जो निशान हो, ख़ुसूसी तरह मूसा अलैहिस्सलाम खे 2 निशान ॾिना। वमा तिल्क बियमीनिक या मूसा क़ाल हिया असाय। अल्लाह ताला पुछियो त तुंहिंजे हथ में छा आहे? लठ। वरी फरमायो तुंहिंजो इहो हथ, इशारो जो थियो हथ ॾे, त हथ खे विझ जेकॾहिं बगल में हीअं जो ॿार कढे त रोशन थी वञे। एॾी रोशनी थी वञे जो बाक़ाइदे सिज बि उनजे साम्हूं घटि को नज़र अचे, एॾो तेज़ रोशन थी वञे। फरमायो निशानात कुदरत हो। मौलाना चए पियो त तूं सम्झे थो त कीअं रोशनी थी सघे थी जिस्म जा? जे तूं राति जो टिंडाणी ॾिठी हूंदी, उहो मौजो जेको आहे मूसा वारो नथो नज़रे, त तकवीनी मौजूदात तुंहिंजे साम्हूं मौजूद आहिनि। इहो जानदार ॾींहं जो ॾिसो त कारी टिंडाणी आहे, राति जो ॾिसो त हुन मथां बाहि निकिरे, चमके पई, रोशनी निकिरे पई, खणी नंढड़े मिक़दार में ई सही, पर जानदार मथां रोशनी निकिरणु। फरमाओ त इहो ई अंदाज़ हो मूसा अलैहिस्सलाम जे हथ मां रोशनी निकिरण। उहो अल्लाह जो कादिर आहे जीअं बणाए करे सघे पियो। त मूसा अलैहिस्सलाम अहिड़े क़िस्म जा उन्हनि वटि मौजूदात बि खणी आयो, आयात बि खणी आयो, तकवीनी इशारात बि खणी आयो, सारियूं शयूं उन्हनि जे साम्हूं पेश कई। उनजो कमु छा हो? इहे सारियूं शयूं ॾेखारे करे अन अखरिज कौमक मिन ज़ुलुमाति इलन नूर, गुमराहनि खां कढी करे
शिरक जी गुमराही खां कढी, कुफर जी गुमराही खां कढी, गुनाह न इस्यान जी गुमराही खां कढी करे फरमाओ रोशनी ते आणण, हिदायत ते आणण, अल्लाह जे रस्ते ते आणण, रब जी विसाल ॾांहुं आणण, रब जी मोहब्बत ॾांहुं आणण। इहो कमु हो सभिनी नबियनि जो। वज़क्किरहुम बिअय्यामिल्लाह, मूसा अलैहिस्सलाम खे चयो पंहिंजी क़ौम खे कढ उधारनि खां रोशनीअ ॾांहुं ऐं यादि ॾियार उन्हनि खे बिअय्यामिल्लाह, अय्यामिल्लाह यादि ॾियार, उहे अल्लाह जा ॾींहं यादि ॾियारे। अब अल्लाह जा ॾींहं माना हू त सारा ॾींहं अल्लाह तो पैदा फरमाए, पर अल्लाह ताला कॾहिं कॾहिं ख़ुसूसी अंदाज़ कंदो आहे। इन जाइ ते मां तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि सम्झाइण ज़रूरी थो सम्झां। हज़रत मौलाना उबैदुल्लाह सिंधी रहमतुल्लाह अलैह हुन लिखियो त मां उलूम क़ुरान ते पढ़ण जी कोशिश कयमि त मां क़ुरान सम्झां त क़ुरान केतिरनि इल्मनि ते बहस कंदो आहे। हुन बेशुमार उलूम आहिनि। तफ़सीर तकाम जलालुद्दीन सयूती जो खणी ॾिठुमि, पढ़ी पढ़ी मां जो दिमाग़ थकी पियो। मां सम्झुमि त क़ुरान मां सम्झी न। मौलाना शाह वलीउल्लाह जो फौजुल कबीर उसूल क़ुरान ते आहे, इन खे ज़रूर ॾिसो। हुते मक़तूतो हो देवबंद में हाणे त छपिजी वियो आहे, उर्दू में तर्जुमा बि थी विया आहिनि, सिंधीअ में बि थी विया आहिनि। मां त उहो ॾिठो, जॾहिं उहो ॾिठुमि तॾहिं मां सम्झुमि त हाणे क़ुरान मां सम्झी सघां। उन में क़ुरान मजीद जा 5 इल्म लिखियल आहिनि बसि। त क़ुरान मजीद 5 इल्मनि ते बहस कंदो आहे। इन खे तव्हां सम्झंदा ऐं खोलींदा रहो। हिकु आहे तज़कीर बिअय्यामिल्लाह, ॿियो इल्म आहे तज़कीर बिआलाइल्लाह। तज़कीर बिअय्यामिल्लाह मजा मुराद आहे उहे ॾींहं जंहिंमें हक़ जी मदद थी ऐं बातिल तबाह बर्बाद थियो। तारीख़ में अहिड़ा वाक़ियात, मूसा अलैहिस्सलाम जो वाक़ियो, निमरूद ऐं हज़रत इब्राहिम जो वाक़ियो, नूह अलैहिस्सलाम ऐं संदसि क़ौम जो वाक़ियो, इहे अय्यामिल्लाह आहिनि, अल्लाह जा ॾींहं आहिनि। ऐं तज़कीर बिआलाइल्लाह, आलाइल्लाह जी माना आहे नेमतूं अल्लाह जूं, ऐं नेमतूं बेशुमार आहिनि। हुन में 2 क़िस्मनि जूं नेमतूं आहिनि, हिकु आफ़ाक़ी, ॿियो अनफुसी नेमत। हिकु आफ़ाक़ में फैलियल नेमतूं आहिनि। ऐसे फलयंज़ुरिल इंसानु इला तआमिही अन्ना सबबनल माअ सबा सुम्मा शक़क़नल अर्ज़ शक़्क़ा फअंबतना फ़ीहा हब्बन व इनबन व कज़बन व ज़ैतूनन व नख़ला व हदाइक़ गुलबा। फरमाए हे तव्हांजे लाइ नेमतूं, हे आफ़ाक़ी नेमतूं, हे ज़मीन, हे आसमान, हे सितारा तव्हांजे लाइ, हे दरिया ऐं नदियूं तव्हांजे लाइ, हे ऑक्सीजन ऐं ही हवा फिज़ा तव्हांजे लाइ। फरमाओ इहे सारियूं आफ़ाक़ी नेमतूं उन्हनि खे यादि ॾिया। ऐं टी शइ अनफुसी नेमतूं, अलम नजअल लहू ऐनैनि व लिसानन व शफ़तैन व हदैनाहु नजदैन। फरमाओ मां तव्हांखे छा न ॾिना? उज़वा त ॾिसो, किरोड़नि रुपयनि जा उज़वा ॾिनमि, अखियूं ॾिनमि, नक ॾिनमि, दिमाग़ ॾिनमि, हथ ॾिनमि, पेर ॾिनमि, पर उन जे बावजूद वरी सम्झ ॾेई करे तव्हांखे ॿिन्ही रस्तनि जे तरफ़ तव्हांखे रहनुमाई बि करे छॾियमि। इहे नेमतूं आहिनि अल्लाह जूं। इनखे चइबो आहे तज़कीर बिआलाइल्लाह, अल्लाह जी नेमतनि खे यादि कयो। क़ुर अहिड़ियूं नेमतूं यादि ॾियारींदो आहे। अॼु तज़कीर बिअय्यामिल्लाह, तज़कीर बिआलाइल्लाह, तज़कीर मौत व मा बादल मौत। इंसान जे मथां मौत जो मामिलो अचण वारो आहे, उन खां पोइ छा थींदो? टियों क़ुर जो मसइलो आहे इहो सफ़ा करणु त मौत खां बाद में इंसान फना न आहे, वरी ॿीहर अचिणो आहे हिनखे। ज़रब लना मसलऊं, ज़रब लना मसलऊं, अॼु कीअं वनसिय ख़ल्क़ क़ाल मन युहयिल इज़ाम व हिय रमीम क़ुल युहयिहा अल्लज़ी अंशअ अव्वल मर्रतिन व हुव बिकुल्लि ख़ल्क़िन अलीम। सम्झायो त इहो फानी न आहे बल्कि बाक़ी आहे। इंसान फना न थियो, अजनान त इंसान अज़ली न आहे, अलबत्ता अबदी आहे। अॼु से हमेशा खां आहे त न, अलबत्ता हमेशा रहंदो। अॼु इहा ॻाल्हि क़ुर सम्झाए थो। इनखे चइबो आहे तज़कीर मौत व मा बादल मौत। हे टियों इल्मु। चोथों आहे अहकामात, ज़िंदगी कीअं गुज़ारियूं, उनजे लाइ अहकामात ॾींदो आहे क़ुर। त बाबा नमाज़ हीअं, रोज़ो हीअं, ज़कात हीअं, हज हीअं, इहे अहकामात ॾींदो आहे। 4 पंजी शइ आहे मुनाज़रा, बातिल सां ॻाल्हाईंदो आहे, उनखे दलाल ॾींदो आहे,
उनजे शुबात खे टारींदो आहे, उनजे ख़्यालात खे सफ़ा कंदो आहे, उनजी पटीअ खे मिसारींदो आहे, उनजे नक्शे खे बिल्कुलु खोले करे उनजे अॻियां ॻाल्हि पेश कंदो आहे त तुंहिंजी जेका ॻाल्हि आहे उहा ग़लति आहे, जेका मां थो पेश कयां उहा इंतिहाई सही आहे। इहे 5 इल्म आहिनि क़ुर पाक जा ऐं क़ुर ख़ुदि हुकुम ॾिनो आहे इन्हनि इल्मनि खे। बसि चए त इन इल्मनि खे जेकॾहिं तव्हां निगाह में रखंदव ऐं क़ुर खे ॾिसंदा रहंदव त तव्हांजे अॻियां क़ुर हक़ाइक़ खोले थो त हिते बि क़ुर मजीद में तज़कीर बि अय्यामिल्लाह जी ॻाल्हि आहे त अल्लाह जा ॾींहं त यादि कयो। मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे नेमतूं यादि पियो कराए। हज़रत शाह वलीउल्लाह रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे इंसाफ़ में, उनजो हिकिड़ो किताब आहे अल इंसाफ़। उन किताब जे अंदरि हू लिखे थो पियो त अॻिते तव्हांखे वली न मिलंदा, माण्हू धोखेबाज़ मिलंदा, तमामु वलियनि जी किलत हूंदी, वॾी मुश्किल सां को माण्हू तव्हांखे विलायत वारो मिले। सारा धोखेबाज़, मर्द 4 तावीज़ हलाए करे पंहिंजे दुकान चमकाइण वारा, ॿी का शइ न हूंदी उन्हनि वटि, मिड़े ॻाल्हियूं हूंदियूं जेके वेठा कंदा। पोइ पंहिंजो वॾो हिकिड़ो दास्तान लिखियो अथसि। शाह साहिब वॾो हिन दौर जो इमाम हो, वॾो काबिल हो। हुनजो जॾहिं इहा हालत पैदा थिए त तव्हांखे मां हिकिड़ी रहनुमाई कयां थो। उहा रहनुमाई इहा आहे त 1 घंटो कढो जंहिंमें वेही करे उहे ॾींहं यादि कयो, उहे बि ॾींहं हा जो मदीने में रहल हासे। हे ॾींहं न अथई रसूलुल्लाह जे पेरनि में सुतल हासे। उहो चए थो मसरूर ये ॾींहं आहिनि बाबा, उहे बि ॾींहं हा, उहे ॾींहं जो लफ़्ज़ इस्तेमालु थो करे त अलाह ताला बि उहे ॾींहं थो यादि ॾियारे त उहे नेमतूं जेके तव्हां ते थियूं त मां नंढो बि हुयुसि, मां त वजूद बि न पियो रखां। फरमायो इंसान ते उहो ज़मानो बि गुज़रियो जो ही ज़िक्र थियण जहिड़ी बि शइ न हुई। उनजे नुत्फ़े ते मां कारीगरी कई, इहे अलाह जी नेमतूं यादि कयो ही। उहे ॾींहं यादि कयो त मां कीअं हुयुसि, मुंहिंजो त वजूद ई कोन हो दुनिया में, मां नंढड़ो हुयुसि, कीअं अम्मा जे सीने ते खीर हलाए छॾियो, कीअं मुंहिंजी ज़िंदगी हेतिरे ताईं पहुती, कीअं फलाणे ॾींहं मुश्किल में फाथोसि, पोइ अलाह जी ही मदद आई। फरमाई वेही वेही यादि कंदो, यादि कंदे कंदे अलाह सां अहिड़ी मोहबत पैदा थींदी जो अखियुनि मां ॻोढ़ा वही पवंदा। फरमा जॾहिं इहा कैफ़ियत तारी थिए तव्हां वली हो। बसि वलीअ जी माना आहे अलाह सां मोहबत हुजे, मोहबत पैदा थी वेंदी। वलीअ न थी इहो कमु कयो आहे त रब जी मोहबत पैदा थिए पाणे त मोहबत पैदा कंदे नुस्ख़ो थो ॾिसां इहो त कुझु वक़्तु कढी करे उहे नेमतूं यादि कयो त अलाह मूंसां कहिड़ियूं कहिड़ियूं एहसानात कया। मानबूदे मोतकाज़ा मानबूद लुत्फ में कर दी के ना गुफ्ता शुनूद। ऐं रब्बे ज़ुल जलाल मां न हुयुसि, मुंहिंजूं तकाज़ाऊं ऐं घुर्जूं न हुयूं, सारो कुझु तूं मुंहिंजो ॿुधी वरितो। इंसानियत बख़्शे जानवर बनाए, हाँ भी बनाए तो सघे मूंखे, असां कोई रोके कंहिं चयो का ॻाल्हि न हुई, पर उनजे बावजूद अल्लाह ताला इंसानियत ॾिनी। इंसानियत वरी शर्फ़ जी ॻाल्हि आहे। वलक़द करमना बनी आदम वहमलनाहुम फिल बर्रि वल बहर वरज़क़नाहुम मिनत तय्यिबात वफज़्ज़लनाहुम अला कसीरिम मिम्मन ख़लक़ना तफ़ज़ीला। फरमाया मां बनी आदम खे वरी इज़त ॾिनी, वरी तशरीफ़ कई, वरी तकरीम कई मां बनी आदम जी। ओ दुनिया वारो जानवरनि ॾे नज़र कयो त खाधे ॾे हेठि झुकी पवनि, हिनखे अकल ऐं हथ ॾिनई जो खाधो हिन जे बाद ताईं ख़ुदि पहुचंदो अचे। इहो रब जो एहसान न आहे। फरमाओ छड़ो इंसानियत न बल्कि इस्लाम ॾिनो मां। लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम। फरमाओ तव्हां मञा हिकिड़े खे नबूवत ॾेई करे सारियूं कैफ़ियतूं तव्हांखे जंहिं सम्झाए छॾियूं। एहसानात कयो मां त इहे एहसानात वेही यादि कयो, उहे ॾींहं यादि कयो त अलाह असां सां कीअं कीअं मददूं कयूं। हिते बि मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे इहो नुस्ख़ो थो ॾिसे ज़किरहुम बिअय्यामिल्लाह। अलाह तो फरमाए मूसा इन्हनि खे अलाह जा ॾींहं यादि ॾियार, उहे मुसीबतूं बि यादि कनि, उहे वरी नेमतूं बि यादि कनि। अॻिते वरी उहे तफ़सील थो आहे। इन फी ज़ालिक लआयातिन लिकुल्लि सब्बारिन शकूर। फरमाओ इन्हनि जे अंदरि मुसीबत जे ॾींहंनि में बि, अरे ॿुधो, मुसीबत जे ॾींहंनि में बि ऐं नेमत जे ॾींहंनि में बि अलाह जे बाने सब्बार ऐं शाकिर जे लाइ, शाकिर ऐं साबिर जे लाइ
साकिर आहे साबिर जे लाइ वॾियूं निशानियूं आहिनि त मुंहिंजो रब आहे कंहिं मुंहिंजी मुसीबत में मदद कई कंहिं मूंखे तकलीफ़ में सबक़ सेखारियईं कंहिं मुंहिंजे लाइ रहबरी ऐं रस्ता खोलियईं पर मां साबिर ऐं शाकिर बणण जे लाइ कई निशानियूं नज़र ईंदियूं उनखे त इहो ॾे तवजो करे टाइम थी वियो न तव्हांजो हा وَإِذْ قَالَ مُوسَى لِقَوْمِهِ اذْكُرُوا نِعْمَةَ اللَّهِ عَلَيْكُمْ हाणे मूसा अलैहि सलाम तफ़सील सां उहे नेमतूं थो यादि ॾियारे وَإِذْ قَالَ مُوسَى لِقَوْمِهِ اذْكُرُوا نِعْمَةَ اللَّهِ عَلَيْكُمْ जंहिं वक़्तु मूसा पंहिंजी क़ौम खे त यादि कयो उहे अलाह ओॾे त मथे हुकुम थियो मूसा खे हाणे मूसा पंहिंजी क़ौम खे तफ़सील सां अलाह ताला बयानु फरमाए पंहिंजी क़ौम खे चवणु लॻो यादि त कयो उहे अलाह जूं नेमतूं जेके तव्हां ते कयईं इज़ अंजाकुम मिन आलि फिरौन जंहिं वक़्त में तव्हांखे फिरौन जे ख़ानदान खां छॾायईं कहिड़ो ज़ालिम ख़ानदान हो कीअं तव्हांखे आज़ादी मिली उन नेमतूं थो यादि ॾियारे यसुमूनकुम सूअल अज़ाब फरमा उहे चखाइनि था तव्हांखे तमामु बुरा अज़ाब वयुज़ब्बिहून अब्नाअकुम ऐं तव्हांजे ॿचड़नि खे उहे ज़िबे पिया कनि पुटनि खे ज़िबे पिया कनि यस्तायून निसाअकुम ऐं तव्हांजी औरतुनि खे ज़िंदा पिया छॾे ॾियनि वफ़ी ज़ालिक बलाउम मिन रब्बिकुम अज़ीम इन में अल्लाह जे तरफ़ां तव्हांजे रब जे तरफ़ां वॾी आज़माइश हुई बाक़ी साल जॾहिं ते वॾी आज़माइश पुटनि जे कुहण में त आज़माइश चइजे पर ज़ालुनि खे ज़िंदा छॾण में आज़माइश छो चए त इहा बि वॾी आज़माइश हुई पंहिंजे ख़ानदान में छोकिरा न मिलनि नियाणियूं पंहिंजूं परे परे उछलाए छॾनि समझे इहा वॾी हिकिड़ी आज़माइश आहे ऐं काफ़िरनि जे हवाले अञा मुस्लिम त हिकु कुफो आहे इन्नमल मोमिनून इख़्वा मोमिन त समूरे भाइर आहिनि समझे उहे त हिकु आहिनि पर काफ़िरनि खे ॾियण काफ़िर उन्हनि खे इस्तेमालु कंदा वठनि मर्दी न हुजनि छोकिरा त विया ज़िबे थी नियाणियूं पिया छॾे ॾियनि त इहा वॾी आज़माइश ई हो त अञा वियो त वियो पर नियाणियुनि खे काढे करे त फरमाने में तव्हांजे रब तव्हां खां वॾी आज़माइश वरिती हुई इन आज़माइश खां पोइ कीअं तव्हांखे छॾाए यादि त कयो रब सां इहो यादि ॾियारे पंहिंजी यादि थो ताज़ा कराए पाण सां पाण खे रथ थो पैदा करे अॻिते बि मूसा अलैहि सलाम जो कलाम आहे रुकू हिते थो पूरो थिए दुआ कयो अल्लाह ताला असां तव्हां सभिनी खे तौफ़ीक़ अता फरमाए والصلاة والسلام على سيد المرسلين وعلى آله الطيبين الطاهرين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وإذ قال موسى لقومه اذكروا نعمة الله عليكم إذ أنجاكم من آل فرعون يسومونكم سوء العذاب ويذبحون أبناءكم ويستحيون نساءكم وفي ذلكم بلاء من ربكم عظيم وإذ تَعَزَّنَ ربكم لئن شكرتم لأزيدنكم ولئن كفرتم إن عذابي لشديد وقال موسى إن تكفروا أنتم ومن في الأرض جميعا وإن الله لغني حميد صدق الله العلي العظيم صلاة شريف मथे इहो ज़िक्र हो त मूसा अलैहि सलाम खे अल्लाह तबारक व तआला
हुकुम फरमायो त पंहिंजी क़ौम खे अय्यामिल्लाह अल्लाह जा ॾींहं यादि ॾिया। चवनि था त तारीख़ खां सबक़ वठणु पहिरियों कमु मूसा अलैहिस्सलाम वरितो आहे। ऐं दुनिया में हूअ तारीख़ मुख़्तलिफ़ माण्हुनि पे लिखी आहे, चीननि बि लिखी आहे, हिंदुस्ताननि बि पंहिंजी तारीख़ लिखी आहे, पर सभ खां मुस्तनद ज़ख़ीरो तारीख़ जो तौरात आहे। ऐं तारीख़ खां सबक़ वठण जी ॻाल्हि बि मूसा अलैहिस्सलाम खां शुरू थी आहे। इन खां अॻु में जेके नबी हुआ उहे महज़ तज़कीर बि आला इलाह कंदा, अलाह जूं नेमतूं यादि ॾियारींदा। तज़कीर बि अय्यामिल्लाह जो कमु मूसा अलैहिस्सलाम खां शुरू थियो। ऐं तारीख़ ॿिनि क़िस्मनि सां लिखी वई। हिकिड़ी तारीख़ जो मक़सदु, तारीख़ लिखंदड़ मुअर्रिख़ जो मक़सदु हो त इन मंझां आइंदा जे लाइ को सबक़ हासिल कजे। पुराणनि वाक्यनि खे ॾिसी आइंदा जे लाइ सबक़ हासिल कजे। हिकिड़ा मुअर्रिख़ इन क़िस्म जा हुआ। ॿिया मुअर्रिख़ इहा ॻाल्हि उन्हनि जे ज़हन में नतीजो कोन हो, महज़ तारीख़ लिखणी आहे। जंहिं महज़ तारीख़ लिखी उन त सना सुका सभु वाक़ियात वेठे लिखिया। जंहिं मुअर्रिख़ जो इहो कमु हो तारीख़ लिखंदड़ जो त इन मंझां आइंदा जे लाइ असांखे सबक़ मिले, उन उहे चीदा चीदा वाक़ियात, सब्र आज़मा ॻाल्हियूं, नेमतूं, उहे जिन ते शुक्र जी कैफ़ियत तारी थिए थी, अहिड़े क़िस्म जूं शयूं, उन अहिड़े क़िस्म जा वाक़ियात लिखा। उन में इहा शइ हुन न ॾिठी त हिते को वाक़ियो छॾिजी थो वञे, को रहिजी थो वञे, को लिखिजी थो वञे, उन इहा शइ न ॾिठी। क़ुरान मजीद जे अंदरि बि इन अंदाज़ जो मामिलो आहे त उहे तारीख़ी वाक़ियात अॻिते पोइते करे जंहिंसां कुझु सबक़ मिले थो ज़िंदगीअ जो, उहे बयानु फरमाए थो पियो। मूसा अलैहिस्सलाम जी हिते तारीख़, मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे यादि ॾियारी त तव्हां बाना हुयो, ग़ुलाम हुयो, फिरौननि तव्हांखे ज़बरदस्त ज़ुल्म इस्तिबदाद जो मश्क़ तख़्त बनाए रखियो हो। तव्हांजी कैफ़ियत दिगर गूं हुई। अल्लाह ताला तव्हां सां केॾो एहसान कयो जो एॾे यादि रखे तबाह बर्बाद करे ज़मीन जो वारिस तव्हांखे बनाए छॾे। इहे एहसानात यादि करे आख़िर में अॼु जेको ऐलान थो करे हज़रत मूसा अलैहिस्सलाम, वइज़ तअज़्ज़न रब्बुकुम, जंहिं वक़्त में ऐलान कयो तव्हांजे रब, लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम, जेकॾहिं तव्हां शुक्र कंदव त मां ज़्यादा करे ॾींदुसि तव्हांखे। वलइन कफरतुम इन अज़ाबी लशदीद, जेकॾहिं तव्हां कुफर कयो त मुंहिंजो अज़ाब सख़्त आहे। अजीब ॻाल्हि आहे, अल्लाह ताला जी वॾी महिरबानी आहे। क़ुरान मजीद जे अंदरि जिथे नेमत जो तज़किरो आहे उते निस्बत रब पाण ॾे थो करे। हाणे ॾिसो हिते, वइज़ तअज़्ज़न रब्बुकुम लइन शकरतुम, ऐलान कयो तव्हांजे रब, जेकॾहिं शुक्र कयो तव्हां, लअज़ीदन्नकुम, मां तव्हांखे वधाए ॾींदुसि। मां तव्हांखे पाण निस्बत करे थो, मां तव्हांखे वधाए ॾींदुसि, पाण ॾे नेमत जी निस्बत करे थो। अज़ाब जे लाइ ईअं नथो चवे लउअज़िबन्नकुम, ज़रूर तव्हांखे अज़ाब कंदुसि, ईअं नथो चवे अल्लाह, बल्कि ईअं थो ॿुधाए इन अज़ाबी लशदीद, मुंहिंजो अज़ाब ॾाढो सख़्तु अथवे, बाक़ी मां अज़ाब कंदुसि ईअं नथो चवे। अब ॻाल्हि सम्झो था न, थोरो फ़र्क़ु आहे मामूली। नेमत त पाण चवे थो लअज़ीदन्नकुम, मां ज़्यादा करे ॾींदुसि, या ॿी जाइ ते आहे अल्लाह ताला
नब्बी इबादी अन्नी अनल गफूरुर रहीम व अन्न अज़ाबी हुवल अज़ाबुल अलीम। ख़बर ॾियो मुंहिंजे पाननि खे, इहो बैतुल्लाह जे मथां बि इहा आयत लिखियल आहे। नब्बी इबादी अन्नी, ख़बर ॾियो मुंहिंजे पाननि खे त मां अनल गफूरुर रहीम, मां वॾो महिरबान माफ़ करण वारो आहियां। इन चई व अनल मुअज़्ज़िबुल अलीम, ईअं नथो चवे जीअं हुते चवे थो पियो महिरबानीअ जी ॻाल्हि में चए थो त मां वॾो महिरबान आहियां, ईअं चवे हा त मां वॾो अज़ाब कंदड़ बि आहियां, ईअं नथो चवे, बल्कि चए इन अज़ाबी हुवल अज़ाबुल अलीम, मुंहिंजो अज़ाब दर्दनाक अज़ाब आहे। अज़ाब दर्दनाक आहे, बाक़ी मां अज़ाब कयां थो, ईअं नथो चवे। इहो आहे नुक़्तो अल्लाह जी रहमत जो, त हिते बि अल्लाह जी रहमत जी कैफ़ियत बयान थी कई वञे। वइज़ तअज़्ज़न रब्बुकुम लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम, जेकॾहिं तव्हां शुक्रगुज़ारी कंदव, मुंहिंजो शुक्रियो अदा कंदव, नेमतनि खे ॾिसी मूंखे यादि कंदव, लअज़ीदन्नकुम, मां तव्हांखे वधाए ॾींदुसि, वलइन कफरतुम इन अज़ाबी लशदीद, जेकॾहिं तव्हां कुफर कयो त मुंहिंजो अज़ाब सख़्तु दर्दनाक, सख़्तु आहे मुंहिंजो अज़ाब, बाक़ी हिन ते मां अज़ाब कंदुसि। अज़ाब जी त कैफ़ियत वाज़े कई थी वञे, अज़ाब अहिड़ो आहे, पर मां इन थो चवे त मां अज़ाब करण वारो आहियां, जीअं हुते चए त मां वधाए ॾियण वारो आहियां, वधाए ॾियण वारी निस्बत पाण ॾे अल्लाह करे थो पियो, अज़ाब जी निस्बत पाण नथो करे, इहा हुनजी रहमत जो इज़हार आहे। जॻह जॻह क़ुर में ईअं नज़र ईंदो अथव अज़ाब जी कैफ़ियत, त अज़ाब खे वाज़े कयो वेंदो, बाक़ी ईअं न चवंदो त मां इहो अज़ाब थो कयां, घणो करे अंदाज़ इहो ई आहे। अच्छा, अॻिते आहे वक़ाल मूसा इन तकफुरू अंतुम वमन फिल अर्ज़ि जमीआ, चयो मूसा जेकॾहिं तव्हां कुफर कंदव या कुफराने नेमत कंदव, इनकार कंदव, वमन फिल अर्ज़ि जमीआ, तव्हां बनी इसराइल वारा काफ़र बणिजी वेंदव, या बनी इसराइल वारा अल्लाह जी नाशाकरी कंदव, व अंतुम वमन फिल अर्ज़ि जमीआ, तव्हां ऐं सारी दुनिया वारा जेकॾहिं काफ़र बणिजी वञनि, व इन्नल्लाह लग़नियुन हमीद, त बेशक अल्लाह बेपरवाह गनी आहे, हमीद आहे, हू त सारायल आहे, तव्हां हुनजी साराह कयो या न कयो, ज़रो ज़रो हुनजी साराह में मशगूल आहे, आसमान हुनजी तारीफ़ में, ज़मीन हुनजी तारीफ़ में, अइम मिन शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही वलाकिन ला तफ़क़हून तस्बीहहुम, रब ने फरमायो सारा ज़र्रात काइनात जा, पखी हुजनि, परंदा हुजनि, फरिश्ता हुजनि, जिन्नात हुजनि, फरमाओ सारी दुनिया मुंहिंजी तारीफ़ में मशगूल आहे, तूं न कई त छा थी पवंदो, वरी अहिड़ी दुनिया ॿी बि पैदा थो करे सघां, अल्लाह जे अॻियां त देरि कोन्हे न साईं। तंहिंजे करे फरमाए हा बाक़ी रहियो त शुकुर छा आहे, हा साईं, अल्लाह ताला शुक्र जे लाइ त वॾी तारीफ़ फरमाई आहे क़ुर पाक में, जॻह जॻह शुक्र जी तारीफ़ आहे मुख़्तलिफ़ जायुनि ते। वशकुरू हुकुम थो करे हिकिड़ी जाइ, वशकुरू निअमतल्लाहि इन कुंतुम इय्याहु ताबुदून, उन रब जो शुक्र अदा कयो जेकॾहिं वाकई तव्हां उनजी इबादत करण वारा हो, उनजो शुक्रियो अदा कयो त अल्लाह तव्हां सां महिरबानी कई। ॿी जाइ ते फरमाए वशकुरू ली वला तकफुरून, मुंहिंजो शुक्रियो अदा कयो, मुंहिंजो कुफरान नेमत न कयो। इब्राहिम अलैहिस्सलाम जे लाइ फरमाए वलम यकु मिनल मुशरिकीन शाकिरन लिअनउमिही, वो मुशरिक न हो, मुशरिकन मां न हो, बल्कि मुंहिंजे नेमतनि जो शुक्रगुज़ार बानो हो। ऐं अहिड़े नमूने सां नूह अलैहिस्सलाम जी तारीफ़ में क़ुर चयो इन्नहु कान अबदन शकूरा, वो मुंहिंजो
शुक्रगुज़ार ॿारनि मंझां हुयो। हुज़ूर पाणी फरमायो अफला अकूनु अबदन शकूरा। बाक़ी शुक्र छा थिए वो बि अल्लाह फरमायो वल्लाहु अखरजकुम फी बुतूनि उम्महातिकुम ला तालमून शैया। अल्लाह तव्हांखे माउरनि जे पेट मां ॿार कढियो, तव्हांखे ज़रा बराबरि इल्म ऐं होश न हुयो, न अख हलाइण सही तव्हांखे अचे, न हथ पेरनि तव्हांखे सही अचनि, न कदम हलाइण जी कुवत हुई। फरमाओ वजअल लकुम अस्समा वल अबसार वल अफइदा। उन रब तव्हांखे अखियूं बख़्शियूं, कन बख़्शा ऐं दिलि बख़्शी, सम्झ बख़्शी। लअल्लकुम तशकुरून, ताजो तव्हां उन रब जा शुक्रगुज़ार पाना थी रहो। बल्कि अल्लाह शुक्रगुज़ार बाननि ते राज़ी आहे। क़ुरान में फरमाए वइन तशकुरू यरज़हु लकुम, जेकॾहिं तव्हां शुक्र कंदव त उहो राज़ी थी पवंदो तव्हांजे मथां, महिरबान थी वेंदो। ॿी जाइ ते फरमाए इन्नल्लाह, बेशक अल्लाह ताला शुक्रगुज़ार बाननि सां मोहबत थो करे। हुनजी मोहबत, हुनजी रज़ा शुक्र सां मुयसर थिए थी पई। बाक़ी शुक्र छाखे चइबो आहे इहा ॻाल्हि सम्झणी आहे। क़ुरान में जॻह जॻह ते शुक्र जी तारीफ़ आहे। क़ुरान में चवंदा त अधु दीन सब्र आहे, अधु दीन शुक्र आहे। शुक्र चइबो आहे, शकूर चइबो आहे जानवर खे तव्हां छॾे ॾियो चिरागाह में। अरबी ॿोली आहे न क़ुरान, हिन जी असल हक़ीक़त जेसिताईं अरबीअ खे न खोलबियो तेसिताईं सम्झ में न ईंदो क़ुरान। शकूर असल में छाखे चवंदा हा अरब, इहो सोचणो आहे त शकूर उनखे चवंदा हुआ त जानवर खे चिरागाह में छॾे ॾियो वञी करे। हाणे जॾहिं हू महीनो 2-4 करियो, 6 महीननि खां बाद में मालिक ॾिसण आयो त चइबो आहे ढगी दफ़ा काहे जो आयासीं, ढगी काहे हुनजा नौकर कारिंदा ॾिठई त वाकई दिली ढगी त डुगरी छॾे वियो हुउसि। हाणे मतारी थी पई आहे, यानी नेमत जो असर उनजे जिस्म ते ज़ाहिर थी पियो आहे। गाह जो असर ॻाल्हि सम्झो था त गाह जे असर ज़ाहिर। हाणे इन ढगे खे चइबो शकूर, इन ढगे खे या अहिड़े जानदार खे जंहिं ते खाधे पीते जो असर ज़ाहिर थी पवे, इहो थी पियो शकूर। त शकूर जी माना आहे असर ज़ाहिर थिए नेमत जो। हुज़ूर वटि हिकिड़ो शख़्स आयो, वॾा बहितरीन अच्छा सफ़ेद कपिड़ा आलीशान वॻो पातल हुजे, हुज़ूर जी ख़िदमत में हुज़ूर जन मिलियो, हुन खां पुछे तो वटि आहे बकरियूं न थी गयूं की न पैसा माल की पुॼी की फिलहाल खे पुॼी। हुज़ूर फरमा पोइ हिते तूं ग़लति कमु कयो आहे, तो वटि आहे बि कुझु कोन, तूं कपिड़ा वरी अहिड़ा ऊचा पाता आहिनि जो दुनिया खे धोखे नथो ॾे। इहो ठीकु आहे, जेतिरी माण्हू वटि इस्तिताअत ऐं कुवत हुजे ओतिरो माण्हू कदम ढुके ॾे। सवड़ आदर सिंधियुनि चयो आहे न पंहिंजनि, सवड़ आदर पेर ढकेर में आहे। सवड़ जेतिरी आहे ओतिरी ॿाहिरि कंदे त पोइ सी लॻंदी, सर्दी लॻंदी। ॿियो वरी आयो हुज़ूर जी दरबार में शख़्स, हुनजा कपिड़ा मेरा रसुल हेया, हदीस पाक में रसुल हेया, हेत उनजी अहिड़ी बिखरियल, वार बिखरियल, जिस्म बिखरियल, कपिड़ा पातल, अजीब अंदाज में हुज़ूर जी ख़िदमत में। हुज़ूर पुछंदे ख़बर बकरियूं, चइसे बकरियुनि जी त वादी आहे, पूरी वादी मुंहिंजी बकरियुनि जी भरी पई आहे। चए चइसे ॻहनि जा त धण आहिनि मूं वटि, सवनि जी तइदाद में, उठनि जा त साईं धण आहिनि, असुल वॻनि जा वॻ। हुज़ूर फरमा उथी मुंहिंजे दरबार में वेहण जी क़ाबिल न आहे। अल्लाह तोखे नेमत ॾिनी आहे त उनजो असर त ज़ाहिर थिए हा न तुंहिंजे जिस्म ते। शकूर जी माना आहे त उहा जे ज़ाहिर थिए न, ज़ाहिर त थिए कोन थी, तूं त बिना अलाह जी नेमतनि खे गोॾे जे हेठि लिकाए थी। हा साईं, त ॻाल्हि सम्झो न, शकूर जी हाणे माना थोरी हाणे खुलंदी हलंदी त शकूर चइबो आहे त नेमत जो असर ज़ाहिर थिए। छा ते ज़ाहिर थिए? ज़बान ते। नेमत जो असर ज़ाहिर थिए त हमद ज़बान ते हुजे, तारीफ़ दिल ते ज़ाहिर थिए, जो दिल बि तुंहिंजी रब में मशगूल हुजे त नेमत उन रब जी अता कयल आहे। दिल ते बि हुनजो असर, उज़वनि ते बि असर उन रब जो ज़ाहिर थिए, मुनम जो असर, नेमत कंदड़ जो असर ज़ाहिर उज़वनि ते बि थी वञे, जो उज़वा बि तुंहिंजा उन मुनम जी बेफ़रमानी में हलणु शुरू। भाई उज़वा हुनजी नेमत आहे न, त हाणे इहे बेफ़रमानी में न हलनि, कदम उन जा
बेफ़रमानी कदम उन ॾिना आहिनि त इहे मस्जिद ॾे हलंदा चौबुराईअ जे रस्ते ते न हलंदा। इहा आहे नेमत जो इज़हार। अखि उन ॾिनी आहे त इहा अखि क़ुर ॾिसंदे बुराई ऐं बदकारीअ ते नज़र न विझंदी। अॼु हथ ॾिना आहिनि उन इहे नेमत आहे उन जी, तिनी असां उन जो हुकुम मञींदुसि, उहे उन जा हुकुम पूरा कंदुसि, उन जी बेफ़रमानीअ में हथनि खे इस्तेमालु न कंदुसि। नेमत जो असर ज़ाहिर थिए उनखे चइबो शकूर। ज़बान ते बि ज़ाहिर थिए नेमत जो असर, दिल ते बि ज़ाहिर थिए, जिस्म ते बि ज़ाहिर थिए, उज़वनि ते बि ज़ाहिर थिए, इहो थी पियो शकूर। हेठि असल शुक्र जी हक़ीक़त सम्झनि। अञा ॿी ॻाल्हि आहे शुक्र खे सम्झाए। शुक्र जी माना आहे टे शयूं हुनजे निज़र में हुजनि। शुक्र जा अरकान आहिनि टे, ॼमूं त टे, हुन मां हिकु कढी वठंदो त शुक्र सही न थींदो। हिकु आहे त नेमत अचे काॾों थी उन मुनम खे सुञाण, उनजी मार्फत। अब हुनखे सुञाणे कोन थो त नेमत जी कीअं। ॿिए नंबर नेमत खे नेमत सम्झे। थी सघे थो उहा नेमत न हुजे, अज़ाब हुजे, हिन जे लाइ हुनखे नेमत सम्झी हुन ते ख़ुशि थींदो पियो हुजे। इहा बि बेवकूफ़ी थी पवंदी। ऐं टे नंबर में इज़हार आहे जेको मां ॿुधायां। इहे टे शयूं शुक्र में ज़रूरी आहिनि। मुनम खे सुञाण। हाणे उनखे हिकिड़ी मिसाल सां सम्झो। दादा ॾिसो, हिकिड़े माण्हूअ खे शुक्र जा मरातिब दर्जात तव्हांखे सम्झ में ईंदा। हिकिड़े माण्हूअ खे बादशाह कार अता कई। अॼु वज़ीर आज़म मोइन साहब हिनखे कार मोकिली कंदकोट जे हिकिड़े दोस्त ॾे, चए त हीअ शेवरलेट कार जेका आहे फिलाणी थी आहे। हिकिड़ो माण्हू आहे जंहिंखे उहा हाणे मिली आहे कार, उहो चवे थो पियो त वाह जी कार आहे, कार ते ॾाढो ख़ुशि आहे त मां हिन जी कार खे त ॻोल्हियां पियो, कार मूंखे वाह जी मिली वई आहे। इहा ख़बर न अथसि त कंहिं मोकिली आहे, उनखे यादि नथो करे, कार जी तारीफ़ में लॻो रहियो। हिकिड़ो इहो आहे माण्हू। ॿियो उहो आहे त न, हे कार ते ख़ुशि न आहे, हे चए थो कार मिले हा या हिन खां घटि दर्जे जी का शइ मिले हा, पर जंहिं मोकिली आहे हुन मूंखे यादि त कयो आहे। जंहिं इहा नेमत मां ॾे मोकिली आहे, भई ॻाल्हि सम्झो, हुन मूंखे यादि त कयो आहे जो मां जहिड़े मिसकीन ते हुनजी नज़र पई आहे। भली हिकिड़ी